इलेक्शन 2024 अॼु जेका हुई मोरोबार में उन ते यूनाइटेड लायर्स पैनल जी सॼी काबीना जेका असांजी खटे आई आहे उन जी तरफ़ खां ऐं आउं पर्सनली कादिर बख्श तोराई प्रेसिडेंट मोरोबार ऐं खटियल उम्मीदवार प्रेसिडेंट मोरोबार सिंध वासियुनि जो वकील भाइरनि जो कराची खां कश्मीर ताईं जेके बि सिंध वासी मूंसां मुहबत कंदा आहिनि मुंहिंजा फैन आहिनि ऐं जेके वकील मुंहिंजा फैन आहिनि ऐं जेके लीडर उहिदेदार आहिनि मुंहिंजा फैन आहिनि कामरेड सियासी समाजी अॻवाननि जो ऐं ख़ुशूसी तौर ते जेके स्पेशली नौशेरो फेरोज़ मां एम ज़फ़र तगर जी ख़बर अव्हां ताईं पहुचाईंदा हलूं त डिस्ट्रिक्ट बार नौशेरो फेरोज़ समेत 3 तालुकनि जी इलेक्शन वॾी धाम धूम सां थी। ॿिन्ही धुरियुनि नह चोटीअ जो ज़ोर लाथो मगर डिस्ट्रिक्ट बार में वरी हिकु भेरो साहिती लायर पैनल खे वॾी कामयाबी मिली आहे। सदर जे उम्मीदवार मोहम्मद अयाज़ मरी 339 वोट खणी कामयाब थिया जॾहिं त संदसि मुखालिफ़ अब्दुल रहीम अब्बासी 152 वोट खणी सगरो जनरल सेक्रेटरी ते साहिती लायर पैनल जे शौकत अली ॿोहियो 304 वोट खणी कामयाब थी वियो। संदसि मदे क़ाबिल GM अब्बासी पैनल जो जनरल सेक्रेटरी उम्मीदवार हिज़बुल्लाह ख़ासकेली 193 वोट खणी सघियो। साहिती लायर पैनल खे सिवाइ हिकु सीट जी GM अब्बासी पैनल जे एडिशनल सेक्रेटरी शेर मोहम्मद हुजण कामयाब थियो। संदसि मदे मुक़ाबिल साहिती लायर फोर जे नसीम लगारी खे 203 वोट मिलिया। नतीजे खां पोइ नई चूंडिजे आयल सदर मोहम्मद अयाज़ मरी ऐं जनरल सेक्रेटरी शौकत हुसैन ॿोहियो ऐं शेर मोहम्मद हुजण कादिर खानज़ादे अतहर अली रिंद सनाउल्लाह अब्बासी अख्तर हुसैन बहरी जो अली रज़ा खानज़ादा सभिनी वकीलनि जो थोरो मञियो। जॾहिं त कंडियारो तालका बार जे सदर सैयद नायाब शाह ऐं जनरल सेक्रेटरी सफ़ीर रिंद फ़कीर इल्ताफ़ हेसवाणी कामयाबी माणे सभिनी वकीलनि जो शुक्रियो अदा कयो। भिरिया तालका बार जे राणा तनवीर सदर जे उहिदे ते कामयाब थियो ऐं आबिद हुसैन राजपूत जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते कामयाब थियो ऐं सभिनी वकीलनि दोस्तनि जो थोरो मञियो। मोरो तालका बार ते अॻूणे बार जे जनरल सेक्रेटरी कादिर कोराई जंहिं पंहिंजे दोस्त ताज़ो उन खां धार थी हुकूमती धुर में शामिल थींदड़ एनुद्दीन ख़ासकेली खे शिकस्त ॾिनी जॾहिं त खज़ानची जे उम्मीदवार ग़रीब जा केस तमामु घटि ऐं फ्री लड़ंदड़ फ़कीर तबियत जे मालिक गुलज़ार आलमानी समेत समूरे पैनल कामयाबी माणे सिवाइ हिकु सदर जो उहिदेदार वहीद अली मेमण कामयाब थियो। हिननि सभिनी दोस्तनि जो शुक्रियो अदा कयो। सभिनी खटे आयल उम्मीदवारनि पंहिंजे पंहिंजे बारनि में दुहिल शरनाइनि ते ख़ुशीअ जो इज़हार कयो। बाक़ी मेहरापुर तालके बार जी इलेक्शन कनवहां जे करे लेट सां अनाउंस थियल आहे।